अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 100 न्यूज़ में भली कार क्राइम रिपोर्टर सिंध एजाज़ हुसैन मेमन की ख़बर मूजिब कराची में वकील एसोसिएशन पारां महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंजी मेज़बानी 100 न्यूज़ के CEO एडवोकेट ज़हूर अहमद चढ़ड़, मोहम्मद हयात अबड़ो, फहाद राजपूत, आमिर राजपर, अली बख्श मज़ारी कई, जंहिंमें मेहमान ख़ास अब्दुल कादिर सूमरो, अब्दुल अज़ीज़ दायो, जुल्फ़कार जलबाणी, लियाकत खासकेली, जमशेद अब्बासी, GM कोराई, एहसान सियाल हुआ। इन महफ़िल मौसीक़ी में वकीलन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त ज़िले घोटकी के नाले वारे फ़नकार रहमान अबड़ो पंहिंजी मधुर आवाज़ सां महफ़िल में आयल मेहमाननि खे झुमाए छॾियो। हुन मौक़े ते 100 न्यूज़ के CEO ज़हूर अहमद चढ़ड़ चयो त दुनिया की गर्दिश में दोस्तन सां मिलण ॾुखियो थी पियो आहे। महफ़िल मौसीक़ी जे इनक़ाद करण जो मक़सदु इहो आहे जीअं दोस्तन सां वेही मौसीक़ी मां लुत्फ़ अंदोज़ बि थियूं ऐं दोस्तन सां कचहरियूं बि थियनि ऐं आयल मेहमाननि जी सुठे नमूने ख़ातिर तवाज़ुन कई वई।